नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट वेझो बडाणी शहर ॻोठ नूर हसन भुट्टो जे रवासी अब्दुल वाहिद भुट्टो दाहींदे चयो त मुंहिंजी मखण ॿेले में ज़मीन 6 जिरेब 17 वेसा हो, जेका सलीम भुट्टो, शबीर भुट्टो, नज़ीर भुट्टो, साहब ॾिनो भुट्टो ऐं बशीर भुट्टो समेत ॿिनि माण्हुनि पारां मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो। इंजीनियर शाहनवाज़ जे चए ते हथियारबंदनि कब्ज़ो करे वेही रहिया आहिनि। हिन चयो त मूं ख़िलाफ़ कूड़ा केस कराइण लाइ तयार बि आहिनि। मां वसवारनि खे अपील कंदुसि त मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। वसवारनि खे अपील आहे त मुंहिंजी ज़मीन वापसि कराए जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। ज़मीन आहे 250 में मखण बेले में मखण बेलो बिठल ॻोठ नूर हसन भुट्टो मां गुलम आहे। मुंहिंजी ज़मीन ते शाहनवाज़ साहब जे सां भुत सां मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। सलमान भुट्टो, शबीर भुट्टो, नज़ीर भुट्टो, सैदनो भुट्टो, शबीर भुट्टो ऐं राणो भुट्टो, हुसैन भुट्टो, इन्हनि मुंहिंजी ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। मां वटि रिकॉर्ड आहे, उन जो लाइ बि मूंखे चवनि था त तुंहिंजी बाबा ज़मीन जे पास मां वटि खातो आहे, मुंहिंजी कबूली ज़मीन आहे ऐं रिकॉर्ड जेको आहे उहो शाहनवाज़ साहब जे हवाले आहे। SDM साहब जेको आहे उहो बि मानी को उहो शाहनवाज़ साहब जो यार आहे। मुख़्तियारकार आहे कोन, तबदार पंहिंजी मन मनाई करनि था, सभु शाहनवाज़ साहब जो यार आहिनि। मुंहिंजो अॻे खातो पताल आहे 295 जो न को फ़ैसिलो करनि था, न का ॿी ॻाल्हि करनि था। मां सां महिरबानी करे हिकिड़े फ़ैसिलो करे त मां फ़ैसिले करण लाइ तयारु आहियां। ना तो मेहरबानी करे मुंहिंजी मुंहिंजी मदद कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।